अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सबका पेरा शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। सिंध में बरसातुनि सबब 40 अरब रुपयनि जे नुक़सान जो काथो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि थियल इजलास में वधीक चइनि ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾियण जो फ़ैसिलो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां बरसात मुतासिरनि खे रिलीफ पैकेज ॾियण जी हिदायत। बरसातुनि दौरान सिंध में हिन वक़्त ताईं 166 माण्हू हयातियूं विञाए वेठा। 40 अरब रुपयनि जो नुक़सान थियो आहे। नवाबशाह सां गॾु शहदादपुर, नौशरो फिरोज़, हैदराबाद, सिजावल, केटी बंदर सख़्त मुतासिर थिया। सेवण, टंडो अलाया, टंडो मोहम्मद खान, दादू, मांझंद, सखर, कैरपुर में बरसातुनि सबब नुक़सान थियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त सिंध सरकार आवाम जे नुक़साननि जो अज़ालो करे। वफ़ाक़ी हुकूमत खे बि चवंदासीं त बरसात सबब थियल नुक़सान जो तदारुक कयो वञे। सिंध के मुख्तलिफ शहरन में वक्फे साल दड़ बरसात जा रांगा जारी। मुख्तलिफ हादसन और वाक़ियन में भाउ और बिन भेनरुन समेत 6 ॼणा फोत। शहर तोड़े गोठन में बोड जहिड़ा मंजर। सरकारी आफिसुन में गोडे जेडो पानी बीठी वियो। 3 ॾींहनि ताईं लाॻीतो जारी मींहं सबब मजमूई तौर समें घर डही पट। हज़ारे घर झुरी पिया, फसल बुड़ी विया, मवासिलाती निज़ाम तबाह, माण्हू घरनि ताईं महदूद। केतिरनि ई इलाइक़नि में इमदादी कैंपूं क़ाइम न थियूं। हज़ारे कुटुंब खुलियल आसमाने बेगारो मददगार वेठल। इंतजामिया फौरी रिलीफ फराम करण में नाकाम। एफपी बचाबंद टुटण के इम्कानी खतरे सबब काछे वासिन में खौफ पखड़ियल। माज़ी में तबाही आणीदड़ LBOD सिम नाले जी कलोई वटां सूरत हाल ख़राब। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह समूरन DCs का बरसातुनि सबब थियल नुक़सान जा तफ़सील तलब करे वरिता। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध सरकार बरसात सबब जानी और माली नुक़सान जो अज़ालो कंदी। मुतासिर ख़ानदाननि खे इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत माली मदद ॾिनी वेंदी। वडे वज़ीर सेहत और मकानी इदारनि खे गैस्ट्रो, मलेरिया और डेंगी के पखेड़ के रोकण लाइ ज़रूरी क़दमनि जो हिदायतूं कयूं आहिनि। सिंध में चौमासी जो गैर मामूली बरसातूं थियूं आहिनि। शहरनि में इंफ्रास्ट्रक्चर और बारहाड़ी में फसलन के नुक़सान रसियो आहे। हैदराबाद, जामशोरो, दादू, मलीर, उमरकोट, मटियारी, बदीन, ठठो और सिजावल तमाम घणो मुतासिर थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त बरसात सबब 4 सूबा मुतासिर थिया आहिनि। सिंध और बलोचिस्तान में सब का वधीक तबाही थी आहे। 15 लाख खानदान मुतासिर थिया आहिनि। मुतासिरनि जी माली मदद कई वेंदी। BISP ज़रिए फी खानदान के 25,000 रुपया ॾिना वेंदा। सिंध जा माण्हू वधीक बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ तयार रहनि। मौसमियात खाते अॼु ऐं सुभाणे वधीक तेज़ हवाउनि और मींहं पवण की अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते मूजिब सिंध में हवा जो घटि दबाव 23 अगस्त ते दाख़िल थींदो। 23 खां 14 बरसातुनि जो ओभरंदे बलोचिस्तान इलाइक़े में बरसात जो इम्कान आहे। घोटकी बरसात 4 सबब सिंधु दरिया के ॾिनल कादिरपुर शेंख बंद टूटी पियो। 100 खां वधीक ॻोठ पानी हेठि अची विया। बोर्ड मुतासिरनि खे महफूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ पाक नेवी का मदद तलब।
सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो डीसी हैदराबाद सां गॾु टंडे जाम जी बरसात सटियल इलाइक़नि जो दौरो। सूबाई वज़ीर लियाकत टाउन, मीर कॉलोनी, टंडे केसर, भाल ज़ौर ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी नेकाली वारे कम जो जाइज़ो वरितो। शर्जील मेमन लाॻापियल आफ़ीसरनि खे हिदायत कई त टंडे जाम ऐं तालके हैदराबाद ॿाराड़ी जे समूरनि इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल कयो वञे त जीअं अवाम खे पेश ईंदड़ ॾुखियाईनि में घटिताई थी सघे। टंडे अलायार में 5 ॿार बरसाती पानी में वहिजण दौरान बुॾी विया। 2 फोत 3 ॿारनि खे बचायो वियो। फोती ॿारनि में 10 वरें जो अनस कश्मीरी ऐं 12 वरें जो हुज़ैब शामिल। रहवासियुनि जो चवणु आहे त बरसाती पाणी जे नेकाले म्यूनिसिपल इंतज़ामिया खे चवंदा रहियासीं पर कंहिं बि सनन दाह न वरनाई। नौशेरे फेरोज़ में बरसातुनि दौरान घर ढही पवण सबबि 3 ॼणा फोत, 6 ज़ख़्मी थी पिया। ॻोठ ग़ुलाम कादिर भुट्टो में ॻोठाणे याकूब भुट्टो जो घर बरसातुनि सबबि ढही पवण सबबि घर में सुतल समूरा भाती दॿिजी विया। नौजवान गफ़ार भुट्टो ऐं संदसि 2 भेनरुनि दॿिजी साह ॾेई छॾियो। 6 ॼणनि खे कढी ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहबाज गिल सां जिनसी ज़्यादती थी आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इंकशाफ। चवे थो पुलिस चए थी त शहबाज गिल ते तशद्दुद नाहे थियो पर शहबाज गिल ते ज़हनी, जिस्मानी ऐं जिनसी तशद्दुद थियो आहे। मुंहिंजो सवाल आहे त शहबाज गिल ते कंहिं तशद्दुद कयो? ज़िम्मेवारनि खे कानून जे कटड़े में ज़रूरु आंदो वेंदो। यादि रखो अवाम रद्द अमल ज़रूरु ॾींदो। इमरान ख़ान जी पिंजरे अस्पताल में शहबाज गिल सां मुलाक़ात न थी सघी। सुभाणे रैली कढण जो ऐलान। चवे थो अदालती हुकुम बावजूद असांजो रस्तो रोकियो वियो। पुलिस ॿुधाए त किथां हुकुम पई वठे। ॿुधायो वञे मुल्क में कानून जी हुकुमरानी आहे या डंडे जी। शहबाज गिल ते जेकॾहिं तशद्दुद थी सघे थो त पोइ कंहिं ते बि तशद्दुद थी सघे थो। मीडिया जो वात बंदि करे चोरनि खे मढ़ियो पियो वञे पर असां उन्हनि चोरनि जी ग़ुलामी कॾहिं क़बूल न कंदासीं। इमरान ख़ान लगातार कूड़ ॻाल्हाईंदो पियो अचे। वटसि अदालत जो को बि आर्डर न हो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान अदालत खां आर्डर वठी शहबाज गिल सां मुलाक़ात करे सघे थो। शहबाज गिल ते तशद्दुद नाहे थियो। मेडिकल बोर्ड चयो त शहबाज गिल फिट आहे। इमरान ख़ान दरअसल पंजाब जे वज़ीर ऐं लाहौर हाई कोर्ट खे पंहिंजे माहतियत करणु चाहे थो। पीटीआई अॻवान शहबाज गिल जी जिस्मानी रिमांड जी इस्तदारत। अदालत शहबाज गिल जो ॿीहर मेडिकल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई अॻवान शहबाज गिल खे सख़्त पैर हेठि इस्लामाबाद जी ड्यूटी जज राजा फरूख अली ख़ान जे कोर्ट में पेश कयो वियो। हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ अदालत जे भरपासे सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम एफटी जा अहलकार बि मुक़ररु कया विया। पुलिस पारां शहबाज गिल जे 8 ॾींहनि जी रिमांड जी इस्तदा। अदालत जिस्मानी रिमांड जी इस्तदारत करे शहबाज गिल खे अस्पताल मोकिलण जो हुकुम ॾिनो। अदालत पारां 2 वकीलनि खे शहबाज गिल सां मुलाक़ात जी इजाज़त। केस जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी। शहबाज गिल बहाननि सां पाण खे बीमार ज़ाहिर करे रहियो आहे। मेडिकल बोर्ड खेसि तिबी तौर ते सेहतमंद करार ॾिनो आहे। इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त पुलिस समूरा मामला कानून मूजिब मुकमल करे रही आहे। बीमारी जो बहानो करे शहबाज शबीर जात में रंडक पैदा करणु चाहे थो। हीलनि बहाननि सां कानून जो रस्तो रोके नथो सघिजे। पंजाब में लीगी अॻवाननि ख़िलाफ़ एक्शन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ख़ासि मददगार अता तारड़ ऐं राणा मशहूद समेत 12 अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट जारी। लाहौर जी मक़ामी अदालत पुलिस जी दरख़्वास्त ते लीगी अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। पुलिस मूजिब जवाबदार पंजाब असेंबली में झेड़े वारे केस में घुर्बल आहिनि।
सूबाई वज़ीरनि सईद गनी ऐं शेहला रज़ा वज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मकानी चूंडुनि लाइ मुहिम में हिसो वठण लाइ शेहला रज़ा ऐं सईद गनी वज़ारतुनि तां इस्तीफ़ाऊं ॾिनियूं। ॿिन्ही वज़ीरनि इस्तीफ़ाऊं वॾे वज़ीर खे मोकिले छॾियूं। इस्तीफ़ाउनि बाबति हतमी फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी। FIA फॉरेन फंडिंग केस जी जांच में PTI चेयरमैन इमरान ख़ान जे मौक़िफ़ खे रद्द करे छॾियो। खाए सवालनि जा जवाब वठण लाइ ॿीहर नोटिस मोकिलण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि PTI जे वकील 5 कंपनियुनि जो पतो लॻायो वियो आहे। 3 भेरा नोटिस जारी करण बैदि इमरान ख़ान जा वारंट जारी कया वेंदा।